Bismillahirrahmanirrahim. Unit 3. I am doing present continuous tense. زمان حال استمراري. عربي بولي لفظ جنجي माना है जारी. استمراري माना जारी. का section A में असां continuous tense या जुमला कंदासीं. ये दिचे I am eating माना मां मानी थी खावां. मां मानी खावां थी पई या मां मानी खाई रही आहियां. हाने जो ईट जो लफ्ज़ इस्तेमाल थियल एसेंशियल इंग्लिश ग्रामर जे किताब में माना हो थी चे आई एम ईटिंग माना मां मानी थी खावां. हाने उन जी मां थोड़ी वज़ाहत कयां त जीअं तव्हांखे सम्झ में अचे त सिंधी में असांखे कहिड़े ग़लति तरीक़े सां पढ़ायो थो वञे त हरभरू ईट अ मील जो लाज़मी हिते तव्हांखे चवणो आहे. हाणे इन में पहिरीं माना में जेको आहे सो ईट जेका असां ॾिसूं था हिते. हाणे पहिरीं माना में आहे इंट्रांसिटिव ऐं ट्रांसिटिव वर्ब में to put food in your mouth पंहिंजे वात में तव्हांखे खाधो विझणो माना रखणो आहे. बाइट इट पोइ उनखे चकरणो आहे एंड swallow it ऐं उनखे गीत ॾियणी आहे यानी ॻी वञणो आहे. इहा पहिरीं हुनजी माना आहे. हुनजा मिसाली जुमला बि इहे बयानु थियल आहिनि. हाणे जेका हुन जेको जुमिलो ॻाल्हायो आहे असल में इहे ॿी माना हुन में आहे इंट्रांसिटिव वर्ब आहे. इंट्रांसिटिव माना इन जे अंदरि तव्हांखे ऑब्जेक्ट इस्तेमालु नाहे करणो. हाणे उन में माना छा आहे टू हैव अ मील माना खाइण मानी यानी वेलो अमील जाए मानी या वेलो जो थींदो आहे टू हैव जी ते माना खाइण आहे. हाणे जुमिलो ॾिसो हिते जीअं आहे वेयर शैल वी ईट टुनाइट असां अॼु राति जो काथे मानी हली खाऊं. हाणे हिते मानी वारो लफ़्ज़ जेको आहे सो हिन में अंदरि मौजूदु आहे यानी अमील मथे जॻह माना में ॿुधाए थी पर हेठि कोन्हे. जीअं ॾिसो वी एट अ पिज़्ज़रिया माना असां पिज़्ज़ा वारे होटल ते मानी खाधीसीं. ठीकु आहे न. हाणे टियों जुमिलो आहे आई नेवर ईट इन स्कूल कैफेटेरिया मां कॾहिं बि स्कूल जे कैफे वारे होटल ते यानी मानी न आहियां खाईंदो. हाणे हीअ कैम्ब्रिज जी डिक्शनरी आहे. हाणे कैम्ब्रिज में बि ईट जेको आहे सो लिखियल आहे. हाणे हिते हिन जी माना छा बयानु थियल आहे. हाणे टू पुट फूड इन योर माउथ माना पंहिंजे वात में खाधो विझणु और टू टेक फूड इन योर माउथ या पंहिंजे वात में खाधो माना दाख़िल करणु विझणु या रखणु. चू इट उनखे चॿाड़णु. वरी चू इट जी माना कई क्रश इट विथ द टीथ माना ॾंदनि सां उनखे चिभाटूं ॾियणु उनखे महटणु ऐं उनखे ज़रा ज़रा करणु एंड swallow it ऐं पोइ उनखे गीत ॾियणु या गी वञणु. हाणे इहा हिन जी जेका आहे सा मां लज़ी तौर ते माना कढी आहे यानी खाधो पंहिंजे वात में रखी करे उनखे चॿाड़े करे ऐं गी वञणु. इहा तकड़ में हिन जी सिंप्लीफाई कईसीं माना. हाणे जुमिलो ॾिसो डू यू ईट मीट छा तव्हां गोश्त खाईंदा आहियो. हाणे इन में ईट खां पोइ मीट ऑब्जेक्ट इस्तेमालु थियो माना इहो ट्रांसिटिव आहे हिते. पर इंट्रांसिटिव जी माना जेका आहे सा हेठि इस्तेमालु थींदी व्हेन आई गॉट अ कोल्ड जॾहिं मूंखे ज़ुकाम थी पवंदो आहे न आई डोंट फील लाइक ईटिंग माना मुंहिंजी दिलि ई न चवंदी आहे मानी खाइण. हाणे हिते ईटिंग खां पोइ जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे अ मील उहो इस्तेमालु न थियो आहे. ठीकु आहे. इहो इंट्रांसिटिव वर्ब आहे. हिते डोंट फील लाइक जी माना आहे दिलि न चवंदी आहे. सो हिते हाणे ॾिसो लफ़्ज़ी माना जेकॾहिं हिन जी कढूं आहे त हिन जी ट्रांसलेशन थी न सघे आहे. व्हेन आई गॉट अ कोल्ड जॾहिं मूंखे आहे हिकु थधि आई डोंट फील मां महसूसु नथो कयां लाइक पसंदि करणु ईटिंग जेको आहे सो खाइणु. ठीकु आहे. खाइणु पसंदि महसूसु नथो कयां अलाए छा माना थी वञे. इन करे व्हेन आई गॉट अ कोल्ड आई डोंट फील लाइक ईटिंग जॾहिं मूंखे ज़ुकाम थी पवंदो आहे न पोइ मूंखे खाधे खाइण ते दिलि न चवंदी आहे खाधो वणंदो ई न आहे. वी यूजुअली ईट एट अबाउट 7 o'clock असां तक़रीबन 7 बजे मानी खाईंदा आहियूं. ठीकु आहे न. हाणे हिते जेको आहे सो ईट जी माना छा ॾेखारियईं इज़ इक्वल टू हैव अ मील जेका असां ऑक्सफोर्ड में पढ़ी आयासीं कैम्ब्रिज में बि असांखे माना ॿुधाए माना हैव अ मील माना उहो वेलो खाइणु उहा मानी खाइणु. हाणे इन में उहो आहे कोन ऑब्जेक्ट न इस्तेमालु थियो आहे इंट्रांसिटिव वर्ब आहे माना सम्झण जी ज़रूरत आहे हिनखे. अच्छा हिन में जेके सिंधीअ में असांजे तरीक़ेकार कंटिन्यूअस टेंस में सेखारियो वेंदो आहे जेको रही आहे रहिया आहिनि रहियूं आहिनि इहो तरीक़ेकार जेको आहे सो बिल्कुलु बि ग़लति आहे. इन तरीक़े ते न हलणो छो जो मुख़्तलिफ़ मानाऊं निकिरंदियूं. रहियो आहे रही आहे बे थींदी पर जेका असां आमतौर ते जेके ॻाल्हाईंदा आहियूं उहे थींदो आहे. लफ़्ज़ी माना खां असां जेको आहे सो न सॼी किताब एसेंशियल या सॼी इंग्लिश खे सम्झण जे लाइ लफ़्ज़ी माना खां निकिरंदासीं मक़सद वारी माना कढंदासीं. हाणे हीअ थी चए मां मानी थी खावां शी इज़ ईटिंग माना हीअ मानी थी खाए या मानी खाए थी पई या खाई रही आहे. शी इज़न्ट रीडिंग माना हूअ पढ़े नथी या न पढ़ी रही आहे या नथी पढ़े पई. हिन तस्वीर खे ॾिसो ॿी खे इट्स राइनिंग माना मींहुं थो वसे महिल यानी मींहुं वसी रहियो आहे वसे थो पियो. द सन इज़न्ट शाइनिंग माना उस कान्हे का माना सिज न चमकी रहियो आहे न चमके थो पियो. इहा माना तक़रीबन सिंधी में असां न ॻाल्हाईंदा आहियूं. इन जे लाइ बहितर माना इहा आहे त माना उस कान्हे का या सिज कोन्हे को महिल यानी झुड़ लॻो पियो आहे झुड़ जे करे मींहुं थो वसे. हिन तस्वीर खे ॾिसो वी आर रनिंग असां भॼी रहिया आहियूं. इहा लफ़्ज़ी माना कढी या भॼूं था या भरियूं था पिया पर असां नेचुरल प्रोसेसिस में जेकॾहिं ईंदासीं हक़ीक़ी तौर ते असां चवंदा आहियूं त असां भॼंदा था वञूं. ही था चवनि माना इहे टे ॼणा
त असां हिन जे बारे में छा चवंदासीं? they are running माना ये भॼंदा था वञनि. they aren't walking माना ये पंध नथा वञनि, यानी आहिस्ते आहिस्ते पंध नथा वञनि ऐं भॼंदा था वञनि. ॾिसो इहो भॼंदा था वञनि. माना असां जेका माना कढंदा आहियूं आम सिंधी में उहा सोचे उहा कढणी आहे, बल्कि लफ़्ज़ी माना खे असांखे हिते न आहे कढणो. हाणे हिन जी फॉर्मेशन ॿुधाई वई आहे. द प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस इज़, प्रेज़ेंट कंटिन्यूअस जेको आहे ज़मान हाल इस्तिमरारी, उहो इंग्लिश में कीअं ठहंदो आहे? am, is, are प्लस डूइंग, ईटिंग, रनिंग, राइटिंग एटसेट्रा. माना इंग वारी सूरत जेके प्रेज़ेंट पार्टिसिपल वारी सूरत चइबो आहे. ing फॉर्म आख़िर में इस्तेमाल थींदी आहे. वर्ब जे में उहो वर्ब इस्तेमाल थींदो. बाक़ी हेल्पिंग वर्ब तौर ते, मददगार तौर ते am, is, are इस्तेमाल कई वेंदी प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस में. जीअं हिन जी फॉर्मेशन तव्हां ॾिसंदो, I सां am लॻंदी, उन सां जेकॾहिं नेगेटिव ठाहिबो त नॉट सां लॻंदी. he, she, it ऐं को बि सिंगुलर नाउन हूंदो, हिकिड़ो वाहिद इस्म हूंदो, उन सां इज़ लॻण खां पोइ जेके नाकारी ठाहिणो पवंदो त नाट लॻंदी. पोइ आख़िर में वरी ing फॉर्म वारो वर्ब को न को इस्तेमाल थींदो जीअं मथे लिखियल आहिनि. वरी we, you, they ऐं प्लूरल नाउन जॾहिं इस्म जमा घणा नाला ईंदा त उन सां आर इस्तेमाल थींदी, उन खां पोइ नाट इस्तेमाल थींदी, उन खां पोइ वरी मेन वर्ब वारी सूरत ing फॉर्म उन में लॻाई वेंदी. I'm working, I'm not watching TV. मां कमु थो कयां ऐं टीवी नथो ॾिसां. हिन महिल मां कमु थो कयां या कमु कयां थो पियो या करे रहियो आहियां, ठीकु आहे. टीवी न ॾिसी रहियो आहियां या नथो ॾिसां या नथो ॾिसां पियो. Maria is reading a newspaper. मारिया अख़बार थी पढ़े या अख़बार पढ़े थी पई या पढ़ी रही आहे. She isn't eating or she's not eating. हाणे isn't खे कंट्रैक्शन अञा बि ॾिनी वई आहे. she's not माना इहा बराबरि आहे, उहा मानी नथी खाए पई. the bus is coming माना बस अचे थी पई या अचे थी या अची रही आहे. we are having dinner असां मानी खाई रहिया आहियूं. सो बि डिनर माना राति जी, ठीकु आहे. त हैव जी माना ईट आहे, माना खाइण वारी माना आहे. you are not listening to me or you aren't listening to me. तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ई नथा. हिते जेको you are not इन इहा बि कंट्रैक्शन थियली, पर अञा हिन जी ॿी कंट्रैक्शन are not खे मिलाए करे आंट कयो आहे, इन मुख़्तसिर सूरत कई वई आहे. the children are doing their homework. ॿार पंहिंजो होमवर्क था कनि, माना स्कूल जो ॾिनल कमु घर में था कनि. हाणे द जी हिते माना आहे द चिल्ड्रन माना असां वारा ॿार जेके उन्हनि ॾांहुं इशारो आहे. सेक्शन बी am, is, are प्लस ing फॉर्म यानी जेका मेन वर्ब लॻंदो उन इज़ इक्वल टू समथिंग इज़ हैपनिंग नाउ. माना हिन वक़्तु ॻाल्हाइण जे दौरान कुझु न कुझु थी रहियो आहे. नाउ माना हींअर, यानी हाणे हीउ जेको नाउ हिनमहिल ॻाल्हाइण जे दौरान, इहो प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जो पहिरियों इस्तेमालु आहे. पास्ट में का ॻाल्हि हुई उहा शुरू थी, हाणे उहा इहा थी रही आहे ऐं फ्यूचर में केॾी महिल ख़तमु थींदी इहा ख़बर न आहे. जीअं आई एम वर्किंग मां कमु थो कयां. शी इज़ वेयरिंग अ हैट उनखे टोपी पातल आहे. जीअं आई एम वेयरिंग हैट मूंखे टोपी पातल आहे. हाणे मां पाए रहियो आहियां वारी माना न करंदी, पायां थो पियो इहा माना बि न करंदी, सिर्फ़ु इन हिकिड़ी माना सिंधी में न करंदी, मूंखे टोपी पातल आहे. अच्छा, जेकॾहिं पाए रहियो हुजे, टोपी न पातल हुजे या कपिड़ा जेकॾहिं पाए रहियो हुजे या बूट पाए रहियो हुजे, उनखे चइबो आहे पुट ऑन. ठीकु आहे. उन यूनिट जी मां तव्हांखे इहे स्क्रीनशॉट थो ॾेखारियां थी. they are playing football. इहे फुटबॉल था खेॾनि. आई एम नॉट वॉचिंग टीवी. मां टीवी नथो ॾिसां. ठीकु आहे. हाणे हिननि जुमलनि जी माना पढ़ंदासीं. प्लीज़ बी क्वाइट, आई एम वर्किंग. महिरबानी करे चुप कयो, मां कमु थो कयां. हिन लफ़्ज़ जो उचार आहे क्वाइट. ठीकु आहे. क्वाइट ईअं न आहे त जो कासो क्वाइट. हाणे प्लीज़ बी क्वाइट, आई एम वर्किंग माना इज़ इक्वल टू आई एम वर्किंग नाउ, माना एट द टाइम ऑफ स्पीकिंग, ॻाल्हाइण जे दौरान मां कमु थो कयां पियो. ठीकु आहे. हिन सभ खे तव्हां नाउ सां इस्तेमालु कंदो हिन जी पहिरीं माना में. लुक देयर इज सारा. ओ या सारा ॾिस. शी इज़ वेयरिंग अ ब्राउन कोट. उनखे नासी कोट पातल आहे, माना पायूं पई आहे, मतलब पातल अथसि. इहा माना न थींदी त पाए रही आहे, पाए थी पई. इहे टे माना हुन जूं न थींदियूं. यानी शी इज़ वेयरिंग इट नाउ, हिमल पातल आहे उनखे. जेकॾहिं पाए रही हुजे हा कोट त उनखे पुट ऑन चइबो आहे. The weather is nice. मौसम सुठी आहे. It's not raining. माना मींहुं नथो वसे, यानी मींहुं नथो वसे पियो, न वसी रहियो आहे, बरसाति नथी पए. हाणे हे ॿ ॼणा ॻाल्हाइनि था. Where are the children? ॿार किथे आहिनि? हुन चयो they are playing in the park. उहे बाग में था खेॾनि. ठीकु आहे. On the phone माना ही जुमलो वरी फोन ते ॻाल्हाए थो वञे. We are having dinner now. असां हिन महिल राति जी मानी खाऊं था पिया. असां सिंधी में राति जी मानी न चवंदा, असां हिन महिल मानी था खाऊं. Can I call you later? मां तव्हां ॾे देरि सां कॉल कयां, देरि सां फोन कयांव. ठीकु आहे. सवली सिंधी में असां मानी था कयूं, मतलब देरि सां कॉल कयांव थो, अञा कयांव थो, यानी कॉल कयांव इजाज़त थो वठे, न कहो, यानी कॉल करे सघां थो. हिते कंहिंजी माना सघां हरूभरू ज़रूरी न आहे त असां ॻाल्हायूं. इन करे मां वरी बि फोकस कंदुसि त मक़सद जी माना कढो, लफ़्ज़ी माना ते न हलंदासीं. You can turn off the television. I am not watching it. तव्हां भली टीवी बंदि कयो, मां टीवी ॾिसां ई कोन थो.
भली तव्हां टीवी बंदि कयो, मां नथो ॾिसां। ठीकु आहे, हाणे हिते कैन जी माना बि माना इस्तेमाल कई मां भली, माना इजाज़त ॾेई हुनखे, यानी तव्हां टीवी बंदि करे सघो था, मां उहा न ॾिसी रहियो आहियां, इहा लफ़्ज़ी माना आहे। स्पेलिंग रूल्स में अपेंडिक्स 5, इहा अपेंडिक्स 5 ॾिसो, जेका मां हिन स्क्रीनशॉट वरिती आहे, इहा ॾिसो। उन में कम, कमिंग, राइट, राइटिंग, डांस, डांसिंग, इन्हनि में जेका ई लॻाई वई आहे उहा ई हटाए करे ING फॉर्म लॻाई वई आहे हिन सां। जीअं रन, सिट ऐं स्विम, रनिंग, सिटिंग, स्विमिंग, इन्हनि में वरी जेको आख़िर में कॉन्सोनेंट इस्तेमाल थियो आहे उनखे डबल कयो वियो आहे, छो जो इहो हिकिड़ो सिंगल कॉन्सोनेंट आहे, उन खां अॻु में हेॾां सिंगल वावल इस्तेमाल थियल आहे, इन करे उनखे ING फॉर्म लॻाइण खां पोइ डबल कयो वियो आहे। पर जेको आहे न हिकु पद ते आहे, 1 सिलेबल ते आहे। वरी ही जेको लफ़्ज़ आहे LIE, लाइ, इन जी जेका ING लॻाइण खां अॻु में इन आई खे वाए कयो वियो आहे, उन खां बाद एंग लॻाई वई आहे। इहा स्पेलिंग रूल्स आहिनि अपेंडिक्स 5 में जेको आहे सो पढ़ंदासीं।